अल्लाह जे हबीब जे अहल बैत जो खानदान जो बचड़न जो घराने जो जेको शान आहे बुनियादी नुक्ता बुझराल जो जेकॾहिं कुरान हदीस के साम्हूं रखजे न शरीयत का मालूम करे अहिड़ो को घराणो जंहिंजे बारे में असीं चऊं त हिन जा फर्द सभु पाक आहिनि घराणो ई पाक आहे यकीन जानियो तारीख़ पढ़दो नबियन का पोइ अगर एज़ाज़ कंहिंखे शामिल आहे जेकॾहिं चइजे हिन घर जा सभु अफराद पाक आहिनि इहो एज़ाज़ नबी सी जे घराणे खे हासिल अथव ऐं पाक ॿेड़ा ऐं सम्झां थो अहिड़ा पाक ख़ल्क़ में ॿिया हूंदा ई कोन्हे छो त हिननि खे अल्लाह थो पाक करे फरमी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। तो फरमाया ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सलाम जे घराणे जा अफरादो अल्लाह तो तव्हांखे पाक करण चाहे रब चाहे थो त रब तव्हांखे पाक करे। हाणे कॾहिं सोचो जिन खे अल्लाह पाक करे उहे केॾा पाक हूंदा अला उन्हनि पाकनि जहिड़ो को पाक थींदो यकीन जानो हे नुक्तो ॾसे थो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा अहल बैत सगोरा हुए त नबी करीम अलैहिस्सलाम जा घराणे जा बचड़ा हुए त जिन जो शान हुआ रब जो कुरान फरमाया थो हे पाक अथव पर अहिड़ा पाक अथव जो अहिड़ा पाक तव्हांखे कोन मिलंदा छो त हिननि खे पाक अल्लाह कयो आहे। अल्लाह जो कुरान खे साम्हूं रखो नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीसनि के साम्हूं रखो जेकॾहिं सवाल कयूं था त उहा का सरदारी ॿुधायो या उहो को ख़ानदान ॿुधायो उहो को कुंभो कबीलो ॿुधायो जिनजी सरदारी सभ खां वॾी हुजे जेके सभ खां वॾा सरदार हुजनि अहिड़ा सरदार ख़ल्क़ में न आया हुजनि यकीन ॼाणो जवाब थो मिले जेकॾहिं अहिड़ा सरदार तव्हांखे ॻोल्हणा आहिनि क़ुरान हदीस तव्हांखे ईअं ॾसींदो नबियनि खां बाद में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर जा फर्द अथव। सुनन इब्न माजा पढ़ो मुस्लिम इब्न माजा जे मुक़दमो बाबु फी फज़ल अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी से फरमायो पाक में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजो हसन मुंहिंजो हुसैन है जन्नती जवाननि जा सरदार अथव। पहिरीं त ॿुधायो जन्नत केतिरी वॾी हूंदी अॼु मुस्लिम पढ़ो किताबुल ईमान पढ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीस जे टुकड़े खे हाणे इमाम साहब बाब क़याम करे हेठि हदीस आंदी नबी जी फरमायो जेको आखिरी जन्नती न नबी न सिद्दीक न शहीद न सादड़ो माण्हू खणी चो ख़ल्क़त में तौहीद ॿी काशे कान्हे सभिनी खां आख़िर में पियो जन्नत में वञे। नबी सी फरमायो उन जी जन्नत में जा केतिरी हूंदी हिन दुनिया जी ॾहूण जेतिरी लॻायो अंदाज़ो जन्नत केतिरी हूंदी इंसान जो अकल दंग आहे तॾहिं त रब फरमाए न फला तअलमु नफ्सुम मा उख़फ़िय लहुम मिन क़ुर्रति अयुनिन जज़ाअन बिमा कानू यअमलून। तो फरमाया असां जन्नतिन जे लाइ उहो कुझु पैदा कयो आहे जो दुनिया जी अख खे ॾिठो ई कोन हूंदो अहिड़ो अल्लाह पैदा कयो आहे एॾी जन्नत आहे एॾी वॾी जन्नत आहे पर अल्लाह जो दीन से पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रसींदा इन एडी सारी जन्नत में जेके जवान ईंदा इन्हनि जवाननि जा हमेशा हिकिड़ा सरदार चूंडिया विया आहिनि अॻिते कोन चूंडबा हींअर ई चूंडिया विया आहिनि हींअर ई ऐलान कयो वियो आहे इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा सुनो हसन सुनो हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। हिकु त हिननि जी सरदारी ॾिसो त केॾी वॾी चइबी ऐं ॿी त वरी इहा ॾिसो लाज़वाल सरदारी तव्हांजो चओ 1000 साल अदा इहो अंग घटि आहे तव्हां चओ लख साल अदा इहो अंग घटि आहे अदा लख अरब खरब चवंदा वञो अंग खुटी वेंदा अॻियां जवाब थो मिले इहे हमेशह जा सरदार आहिनि। हीअ ॻाल्हि ॾसे थी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे जे अफ़राद जो शान सुञाणियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घराणो हो त सम्झो हिकिड़ा त सभ खां वॾा सरदार आहिनि बि इन्हनि जी सरदारी ईअं सम्झो बद में हमेशह रहण वारी आहे। अला जेकॾहिं क़ुरान के पढ़ दो हदीस के पढ़ दो जेकॾहिं सोचींदो ख़ल्क़त में उहो तबिको ॻोल्हियूं जे तबिके खे दुनिया में घणे खां घणनि माण्हुनि दुआऊं ॾिनियूं हिकिड़े जे लाइ त तुंहिंजी दुआ मुंहिंजी दुआ के नेक माण्हू जी दुआ के साले माण्हू जी दुआ छो त अल्लाह वारनि जी दुआ जो वॾो मक़ाम आहे उनजी दुआ केतिरी अज़ीम आहे। इमाम मोहम्मद बिन सर जो हिकिड़ो किताब आहे तबक़ातुल कुबरा उन जे अंदरि हिकिड़ी फसल क़ाइमु कई अथनि त हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सिन सहाबी खादिम ख़ास हुनजी हालात ज़िंदगी जो बयान हिकिड़ी हदीस आंदी अथऊं पाण बसरे जा रहवासी आहे अल्लाह वॾी उमिरि ॾिननि हदीस में तो बसरे शहर के पासे में कुछ बन्नी जा टुकड़ा हा उहे हिन जा पोखियल आहे
पोइ ईअं छो जो कुझु टाइम खां मींहुं न पियो, फसल में सोकहड़ो पियो। हिकु ॾींहुं को हारी फड़ हो चुसो तव्हां जहिड़ो देरी कोन की वञी बसरे पहुतो। हज़रत अनस खे चवणु लॻो साईं हाणे मींहुं पवे कोन थो, बनी पाण वारी सुके पई। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जूनो माण्हू सुवारी ते चढ़ी बसरे मां आयो, अची पंहिंजी बनियुनि ते पहुतो। ॾिसे त हाउ ॿेली वाक़ई ॻाल्हि सची आहे। मींहुं न पवण जे करे फसल सोकड़े जो शिकार आहे। हदीस में तो सल्ला अनस साइड में भी बरकातू नमाज पढ़ी, नमाज पढ़ण खां पोइ वध हा दुआ जो छा मकाम आहे। साइड में भी ही दुआ तो पढ़े, पंहिंजे बनी जे लाइ दुआ तो करे, पंहिंजे इलाइक़े में मींहुं लाइ दुआ तो करे। वो खादी में ख़ासि थिए थो इन अल्लाह जे बाने जी अञा दुआ घुरी पे, अल्लाह खां दुआ घुरी, अर्ज़ अपीलू कई। एतिरे में देरी कोन लॻी, ॾिठमि त हिन जी ज़मीन जे मथां ककर ई ककर। ऐं कुछ देर खां पोइ मींहुं पियो, अहिड़ो त मींहुं पियो पाणी अची बननि खे लॻो। जॾहिं पाणी बननि खे लॻो हाणे मींहुं बीह रहियो। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे उन ख़ादिम खे चयो चढ़ सुवारी ते, हीउ ॾिस त मींहुं केतिरी हद में पियो आहे, केसी केसी थी पियो आहे। हदीस में तो वो साथी वियो, ये सुवारी घुमाए फिराए मोटी आयो। चवणु लॻो अल्लाह जे नबी जा साथी हज़रत अनस चौधारी ॾिसी आयो आहे, हीउ मींहुं रुगो तव्हांजी बनी ते पियो अथव। हाणे अंदाज़ो हणो त मोमिननि जी दुआ जो शान छागे। पर जेकर तव्हां पुछा की वञे अहिड़ो को तबिको ॿुधायो, अहिड़ो को गुरु ॿुधायो जंहिंखे घणे खां घणा माण्हू दुआ ॾियनि, बल्कि न ईअं खणी चइजे तशरीह जे तौर ते ईअं चवां रुगो मोमिन बि न, जंहिंखे नबी बि दुआ ॾींदा रहनि, उहो घराणो कहिड़ो आहे, उहो तबिको कहिड़ो आहे, यकीन ॼाणो जेकॾहिं जवाब ते वेंदो। हिकु ई घराणो जंहिंखे अलाह एॾो शान ॾिनो आहे, पूरी ख़लक़त, पूरा नबी सगोरा, जंहिंजे लाइ दुआ घुरनि केरु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो अहल बैत जो घराणो। रब से कुरान में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ओ ईमान वारो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पढ़दा रहो। हाणे इहो दुरूद कीअं पढ़बो आहे? वॾो हदीस जो किताब सही बुखारी, किताब हादीस लंबिया, इब्राहिम अलैहिस्सलाम जी हालात ज़िंदगी जो बयान। पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो, पाण फरमायो मुंहिंजा साहब सगो रहो जॾहिं बि दुरूद पढ़दा कयो, ईअं दुरूद पढ़दा कयो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह रहमत नाज़िल फरमा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते, अल्लाह रहमतू नाज़िल फरमा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल ते। यकीन जान अबू बकर सिद्दीक दुरूद पढ़दो आहे, ईअं चई करे अहल बैत खे दुआ ॾींदो आहे। सोनो फारूक दुरूद पढ़दो आहे, ये जुमला चई करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत खे दुआऊं ॾींदो आहे। हज़रत उस्मान दुरूद पढ़दो आहे, ये जुमला चई करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे खे दुआ ॾींदो आहे। ये जुमला चई करे सोनो अली अहल बैत खे दुआ ॾींदो आहे। लख जे लॻभॻि सहाबा अदा ताबईन अदा तबा ताबईन, हलदे हलदे 15वीं सदी आई आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया कुर्बे क़यामत का हिकिड़ो ज़मानो अॻ में अहिड़ो ईंदो, पूरी दुनिया में कुफर ख़त्म थी वेंदो, सारी दुनिया में मुसलमान ही मुसलमान हूंदा। यकीन ॼाणो सभ जा सभ मुसलमान, अले केतिरो तइदाद हूंदो, सभ नमाज़न में नमाज़न खां ॿाहिरि इहे जुमला चवंदा, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। अल्लाह मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आल जे मथां रहमत नाज़िल फरमा। अञा जेकॾहिं हिकिड़ी विख अॻिते वधाईंदे हदीस किताब से मुस्लिम पढ़ी ॾिस, किताबुल ईमान पढ़ी ॾिस, बाबु नुज़ूल ईसा इब्न मरियम पढ़ी ॾिस। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो, पाण फरमायो कुर्बे क़यामत जे ज़माने में दुनिया में ईसा अलैहिस्सलाम बि ईंदो। अम्मा बि किताब रब्बिकुम वो सुन्नत नबीकुम, तहां वांगुरु नमाज पढ़ दो, तहां वारी नमाज पढ़ दो। अदा ईसा अलैहिस्सलाम चवंदो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। अल्लाह मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल जे मथां रहमत नाज़िल फरमा। अदा हेरे ॾिसने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बि दुरूद पढ़ंदा, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। अल्लाह मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल जे मथां रहमत नाज़िल फरमा। बल्कि हिकिड़ी हदीस हैरान करे छॾियो, उनमें ॻाल्हि चिटी कान्हे पर मौज़ू इहो ई आहे। हदीस किताब सही बुखारी में, किताब बदइल ख़ल्क़ में, बाबुल मेराज में। हदीस किताब सही मुस्लिम में, किताबुल ईमान में, बाबु मा उसरिय बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। घणी जगहनि ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज जो तव्हांखे तस्करो मिलंदो, पर मेराज जो ज़मीन ते जेको कमु तव्हांखे मिलंदो न मस्जिद अक़सा में, कहिड़ो कमु मिलंदो? सभ जा सभ नबी हिते मौजूद आहिनि। मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन आया आहिनि। हाणे नमाज जो टाइम थियो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जिब्रील चवंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अॻिते थी करे नमाज पढ़ायो। अॼु नबियनि जी पूरी जमात
बैतुल मक़दस में आई आ मुसल्ले ते केरा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा पोया मुक्तदी केरन नबियन जी जमात आ हे नमाज पढ़ी पी वने वरी जे नमाज जे मसलन ते गौर कयो थो वने दुरूद नमाज जो हिस्सो आ नमाज दुरूद बिना अधूरी आ इन हदीस से गौर कयूंदा नबी करीम अलैहि सलाम नमाज में पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद हे नबियन जी जमात में नमाज में दुरूद पढ़ दिया अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद अल्लाह मुहम्मद करीम अलैहि सलाम जे आल जे मथा रहमत नाज़िल फरमा तवा के बुधायम दुनिया में को खानदान दिसणो थव दुनिया में को कबीलो दिसणो थव दुनिया में के शख्सियतूं दिसणो थव जिन जे बारे में तवा इए चवदा घणे खां घणा हिन जे ले दुनिया में दुआ कु रहण वारा हिकड़ो ही खानदान तव मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो खानदान दुनिया में एड़ो कोई इमाम बुधायो एड़ो कोई इमाम बुधायो यकीन जानो जिनकी इमामत एतरी ऊंची हुजे जो पोयां नबी भी करे नमाज़ूं पढ़ जा मिले तो एड़ो इमाम अगर तव्हां के ॻोल्हणो आहे या अगर इमामत भी तव्हां के ॻोल्हणी आहे अल्लाह इहा इमामत में मोहम्मद करीम अलैहि सलाम जे आल में रखी आहे छा त नबी सिंह जे खानदान जो शान आहे केॾा रब एज़ाज़ ना नबी करीम अलैहि सलाम जे घराणे के मशहूर हदीस आहे सुनबी दाऊद में किताबुल महदी में पेरियों पेरियों बाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो कुर्बे क़यामत के ज़माने में केर ईंदो जैसा कि हदीस तशरीह से मुस्लिम में किताबुल ईमान में बाब नुज़ूल ईसा इब्न मरियम में से मुस्लिम में किताबुल फितन में से बुखारी में किताबुल फितन में किते मुफस्सल किते मुख्तसर तवा के मिलदी नबी ने फरमाया कुर्बे क़यामत जो ज़मानो ईंदो एड़ो दुनिया में एकड़ो लीडर ईंदो ये समझो दुनिया में एकड़ो एड़ो इमाम अचणो आ दुनिया कुछ बुझे पर हू दुनिया जा हालात बदलाईंदो इए बदलाईंदो पाण फरमाईंदा यमलाउ अदला सॼी दुनिया के इंसाफ सां भरींदो कमा मुलियत जौरा जी दुनिया जो ज़ुल्म सां भरियल सोदा दुनिया केॾी बि ज़ुल्म सां भरिजी वञे पर हिकिड़ो अहिड़ो क़ाइद ईंदो हिकिड़ो अहिड़ो लीडर ईंदो हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत ईंदी जेका दुनिया में सॼी दुनिया के ईमान वारे गस ते वठी ईंदी ईमान जे गस ते आणींदी पाण करीम अलैहि सलाम जॾहिं उन जो तारुफ़ करायो पाण करीम अलैहि फरमाईंदा उहो हूंदो जो ईसा अलैहि सलाम बि ज़मीननि ते लही पहिरीं नमाज़ जे पुठियां पढ़ंदो केर हूंदो अल्लाह जो हबीब फरमायो मुझे खानदान मुझे घराणे मां इमाम महदी ही बारीक बीनी से गालिन ते गौर कंदो न केडो नबी करीम इस्लाम जे घराणे के अल्लाह शान दिनो ये कुरान के पढ़ो हदीसन के पढ़ो इन नतीजे ते पूछंदो नबी करीम इस्लाम जे ज़माने में अहल बैत जो छा शान हो छा मकाम हो साहबा जे ज़माने में उन ज़माने में अहल बैत जे मामले में को नुकसान थी पवे न इन घर जे के फर्द के का तकलीफ पहुंची पे न इन मानुन जे ले इन्ने का वड्डो को साने को कोई छो तो हिनन जे नजरन में ने घराने जी एडी हैसियत हुई रुगो हिकड़े मिसाल ते गौर कयो हदीस किताब से मुस्लिम में किताबुल कुसूफ सिज गिरहण जो बयान इमाम साहब बाबा सिज गिरहण जी नमाज में नबी से जमीन ते नमाज पढ़दे पढ़दे जन्नत भी ॾिसी वरती जहन्नम भी ॾिसी वरतो इन्ने जो बयान इमाम साहब हदीस आंदी छा त साहब ये रुगो जी ॻाल्हियूं न उन ज़माने में सहाबा जे अॻियां अहल बैत जो केॾो वॾो शान हदीस में तो नबी सिंह जो पुटड़ो फोत थी इब्राहिम अगले बाद पुटड़ो फोत थियो वरी कुछ देर खां पोइ माण्हुनि ॾिठो त सिज गिरण लगी सिज गिरण थी पियो आहे मदीने में ओसे पासे में चोबोल माण्हू त हाणे चवनि ही जेको सिज गिरण थियो अथव न हे इन जे करे थिए जो अॼु नबी साईं जो पुट फोत थियो आहे ग़लती आहे सही उहे त नबी सी मामला बाद में दसिया पर इन नुक्ते ते गौर कंदे त माना हिननि माण्हुनि जी नज़र में नबी साईं जे घराणे जे अफराद जो एॾो शान आहे जेकॾहिं हिननि जे घराणे जो को फर्द फोत थियो सिज गिरण थी पियो माण्हू सोचींदा इहो सिज गिरण हिन जे करे थियो आहे तव्हांजो पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं मिंबर ते आया साहब खे नसीहतूं करण लॻा पाण फरमाईंदा इन शम्सा वल कमरा आयतान मिन आयातिल्लाह वो मुंहिंजा साहब सगोरो सिज ऐं चंड अल्लाह जे निशाननि मजा निशानियूं ला यनखसिफान लिमौत अहदिन वला लिहयातिही इन्हनि जो सिज गिरण चंड गिरण कंहिंजे पैदा करण जे करे कोन थींदो आहे कंहिंजे फोत थियण जे करे कोन थींदो आहे हिते अल्लाह जूं निशानियूं आहिनि हे अल्लाह जे तरफ़ां थींदियूं आहिनि अल्लाह जी ॼाणे थो छो थियंदा पर हदीस जे बुनियादी नुक़्ते ते गौर कयो नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में असहाब किराम जे ज़माने में खानदान अफराद अहल बैत जो एॾो वॾो शान हूंदो उन्हनि मां को फोत थी बि माण्हू बसि सिज गिरण इन करे थियो आहे
अला अगर कुरान पढ़ते हदीस पढ़ी ॾिसते हो सहाबा जी जमात केड़ी भली जमात हुई। हजरत अबू बकर, हजरत उमर, हजरत उस्मान, हजरत अली, अल्लाह वारन जी जमात। पर यकीन जान जे गौर करे ॾिसने भलारी जमात माण्हुनि जी भी सोच इहा हूंदी जेकॾहिं दुआऊं घुराइणियूं आहिनि त नबी सईं जे खानदान जे अफराद खां घुराए। एॾे अज़ीम मजमे अज़ीम माण्हुनि जे विच में हिननि खे एॾो अल्लाह नुमाया रखियो। असां बि हिन जी एॾी इज़त था कयूं। हदीस सही किताब बुखारी शरीफ पढ़ो, सही बुखारी किताबुल इस्तिस्का, मींहं जी दुआ, मींहं जी नमाज जो बयान। तव्हांखे हिकिड़ो पूरो चैप्टर बाब मिलंदो, बाब सुवाल इन्नास। हदीस मिलंदी हज़रत उमर जे ज़माने में हिकिड़े वारे मदीने में ॾाढो ॾुकार आयो, मींहं ई न पियो पए, मींहं ई न पियो पए, माण्हू ॾाढा परेशान थी विया। हाणे हज़रत उमर सोचण लॻा हाणे दुआ घुरूं, हाणे ॿियो त को हल कोन्हे को, हलो त हाणे केतिरी सलातुल इस्तिस्का पढ़ूं, मींहं वारी दुआ पढ़ूं, मींहं वारी नमाज़ पढ़ूं, अल्लाह खां मींहं जो सवाल कयूं। हाणे सभु असाब सगोरा हल बि सगोरा आया मदीने खां ॿाहिरि हिकिड़ी जाइ ते हाणे मींहं जे लाइ अल्लाह खां दुआ त घुरूं। अदा केरु आहे? हज़रत उमर आयो आहे। अदा केरु आहे? माण्हुनि में हज़रत उस्मान बि बीठो आहे। अदा वॾियूं वॾियूं शख़्सियतूं बीठियूं आहिनि, वॾा वॾा साहब बीठा आहिनि। अहल बैत खे रब केॾो शान ॾिनो आहे। असहाब जे नज़रनि में अहल बैत जो केॾो वॾो मक़ाम हो। यकीन ॼाण हाणे जॾहिं दुआ जी ॻाल्हि आई, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी करीम सल्लल्लाहु जन जे चाचे खे चवंदा वो अल्लाह जे नबीअ जा चाचा, अल्लाह जे रसूल जा चाचा, तूं दुआ घुर। हाणे हज़रत अब्बास दुआ जे लाइ त कयान अल्लाह मींहं वसा। होॾे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे हुज़ूर इल्तिजा था कनि, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हो असांजा अल्लाह अॻ में जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम असांजे विच में मौजूद हूंदा हुआ, करीम रब सी नबी करीम अलैहिस्सलाम खां दुआऊं घुराईंदा हुआसीं, असांखे मींहं नसीब थींदा हुआ। ओ असांजा मालिक करीम हाणे नबी करीम अलैहिस्सलाम हे दुनिया छॾे विया आहिनि, हाणे नबी करीम अलैहिस्सलाम जे चाचे खे वठी आया आहियूं। इन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी सिंह जे चाचे खे वठी आया आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत मञा खानदान नबूवत मञा हिकिड़े माण्हू खे वठी आया आहियूं। इन खां तो दुआ घुरायूं अल्लाह सां ते मसां मींहं नाज़िल फरमा। हदीस में तो दुआ पूरी थी व युस्कौन अल्लाह मदीने वारनि जे मथां मींहं वसायो। हिकिड़ी हदीस से गौर कंदो ॻाल्हियूं केॾियूं मिलियूं, पर बुनियादी ॻाल्हि मिली अदा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में अहल बैत खे इन नज़रनि, सहाबा जे ज़माने में अहल बैत खे इन अख सां ॾिठो वेंदो हो त हिननि जूं दुआऊं अल्लाह जे दर ते वलियूं अगनि थियूं। या क़ुरान खे पढ़ी ॾिसे, हदीस खे पढ़ी ॾिसे, जेकॾहिं उहो घराणो ॻोल्ही जिन जी अल्लाह जे नबी खे एॾी फिकिर आहे, यकीन ॼाण जे उन्हनि जूं घुर्जूं पूरियूं करण जे लाइ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे कर्ज़ वठणा पवनि, उहो घराणो कहिड़ो आहे? जवाब मिले थो जे घराणे जी एॾी अल्लाह जे नबी खे फिकिर हुजे, इहो घराणो अहल बैत जो घराणो आहे। ये ॻाल्हियूं ॿुधंदा वञो, पंहिंजो सीननि में अहल बैत जी मोहबत पैदा कंदा वञो, हे ॻाल्हियूं ॿुधंदा वञो, अहल बैत जे शान खे सम्झण जी कोशिशि कंदा वञो, हे ॻाल्हियूं ॼाणींदा वञो, हिननि सगोरनि खे सुञाणे हिननि जे घस ते हलण जी कोशिशि कयो। एॾी हिननि जी इज़ती अज़मती घुर्जनि जी ज़रूरत थी, नबी सिंह खे फिकिर हूंदी, नबी सिंह जो माण्हू वञी, नबी सिंह जहिड़ो माण्हू वञी माण्हुनि खां कर्ज़ वठंदो। उहो घराणो कंहिंजो आहे? अहल बैत जो घराणो। अबू दाऊद शरीफ पढ़ो, किताब लुक़ता पढ़ो, बाब तारीफ़ लुक़ता। इन किताब में हिकिड़ो ई बाब हदीस कनी खोलींदो, हिकु ॾेढी नबी सिंह जो अचनि, हज़रत अली जे घर नंढड़ो हसन नंढड़ा हुसैन ॿई रोइनि पिया। पाण करीमन पुछा कि फातिमा छो पिया रोइनि? अर्ज़ करण लगी बाबा हकीकत इहा, ॿ टे ॾींहं थी विया आहिनि घर में का शइ पकी कान्हे का, वॾा त सब्र करे वेठा आहिनि पर हे नंढड़ा हे रोइनि पिया। यकीन ॼाणो ॻाल्हि मौज़ू तां हटियो थी वञे, हे असांजा असलाफ आहे जिन जी शख़्सियतूं ॾिसो ख़ूब महिनतूं। अदा ईअं नथो चई सघीं त हज़रत अली खे कारोबार कोन थे आयो, यकीन ॼाण तूं न चई सघंदे त हज़रत अली खे ॿनी ॿारो कोन थे आयो। खबरदार तूं ईअं बि नथो चई सघीं सोने अली खे पंहिंजा बच्चा पालण कोन थे आया। अली उम्मत जो वॾो वक़्त जो रब्बानी आलिम महिनत कशो। अॻे ॻाल्हियूं अचनि तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो। आख़िर छा हो अहिड़ो घराणो, अल्लाह वारनि जो घराणो, जिन जी दुआनि जा हाणे तस्करा ॿुधो भई गुरबत छो आहे? दुनिया खे ॾसीनि था, असां दुनिया जा तालिब कोन आहियूं, असीं आख़िरत जा तालिब, असीं अल्लाह जी रज़ा जा तालिब। असांजूं सॼियूं महिनतूं ॾिसंदव दीन लाइ। सभु कर अहल बैत खे सुञाणियो, सम्झो, दीन ॾे मोटो।
नबी से पुछा कई फातिमा छो सैयदा वजह बुधाई हाणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली वञ मदीने जे फिलाणे कासाई वटि वञ पैसा तो वटि बि कोन्हनि पैसा मूं वटि बि कोन्हनि पर अली मदीने जे फिलाणे कासाई वटि वञी मुंहिंजे नाले उन खां ओधर वठी आ दुनिया के दरसा हेठ वसनेन करीमेन जो शाम जो हिननि जी बुख मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खां ॾिठी नथी थिए पंहिंजी बुख सही वञंदा पंहिंजे घर जे बातिन जी बुख सही वञंदा पर यकीन ॼाणियो हिननि जो एॾो त शान अथव हिननि जो एॾो त मान आहे जो हिननि जी बुख मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खां ॾिठी नथी थिए ओधरो करे बि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हिननि जूं घुर्जूं पूरियूं कंदा अला जेकॾहिं साहबा जे ज़माने में कुरान हदीस में मौलवी साहब ॿुधा उहे केर हुया उहो कहिड़ो ख़ानदान हो अदा मदीनो बि हिकिड़ो शहर हो मक्को बि हिकिड़ो शहर हो हे बसरो है कूफो है इराक है यमन है शाम हे साहब तो दुनिया में फैलजी विया हा पर सभिनी दुनिया जे ख़ितनि में उहो कहिड़ो ख़ानदान हो जंहिंजे बच्चे बच्चे सां साहब एॾी त मुहबत कंदा हा जेकॾहिं को नंढड़ो ॿार बि साम्हूं ईंदो त असहाब इज़तनि मुहबतनि में इस्तक़बाल में थी बींदा हा वो घरानो कंहिंजो हो वो ख़ानदान कंहिंजो जवाब तो मिले वो अहल बैत जो घरानो हो वो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घरानो हो वो हसनैन करीमेन जो घरानो हो वो सैयदना अली जो घरानो हो सैयदा फातिमा जो घरानो हो वो हिकिड़ी हदीस से गौर कयो हदीस किताब से मुस्लिम में किताबुल हज में हिकिड़ो बाब तव्हांखे पूरो मिलंदो बाबो हज नबी सल्लल्लाहु नबी सी जे हज जो बयान वॾी ॾिघी हदीस अथव लगे ये तो लगभग मुस्लिम शरीफ में वड्डी हदीस ही आहे 5-7 पेज पई हले नबी सी हज की कयो मानू मदीने में की गड था की निकता की पंध कयो की उते पहुता छा खुतबा दिनो की मुज़दलिफे ते विया की मीना ते विया की अरफात ते विया मुस्लिम शरीफ जी वड्डी हदीस पर मौजू सां मुनासिबत रखण वारो टुकरो हदीस में तो हजरत जाबिर आखिर में पोड़ो थियो नाबीना थी ॾिसंदो कोन एॾो ॾींहुं घर वेठो हुजे ओताक में बैठक में वेठो हुजे हदीस में थो के माण्हू अची ॾिसियो हज़रत जाबिर के पंहिंजे घर जे अफ़राद में बाबा कुछ छोकिरा नौजवान आया तव्हां सां मदीने जा मुलाक़ात करण लाइ पाण फिर में वठी अचो और नाबीना वेठो आहे छोकिरा 5-7-8 मदीने जा सामड़ो आया हाणे नाबीना माण्हू सुञाणे त कोन पियो पुछा पियो करे तारुफ़ करायो जेकॾहिं पंहिंजो तारुफ़ करायो मुंहिंजो नालो फिलाणो बिन फिलाणो ॿिए ॾिसियो मुंहिंजो नालो फलां बिन फलां टे ॾिसियो मुंहिंजो नालो फलां बिन फलां हज़रत जाबिर वेठो झूनड़ो नाबीना माण्हू पुछण आया मुलाक़ात करणु वेठो उन मां हिकिड़े माण्हू नौजवान छोकिरे नालो ॿुधायो मुंहिंजो नालो मोहम्मद बाक़िर जंहिंखे पाण चयो सईद हसैन लाबदीन जो फर्ज़ आहे नाबीना वेठो आहे जिन मली जो नालो ॿुधो पाण फिर में नौजवान तूं हेॾे छो वेठो आहे नंढड़ा हेॾे छो वेठो आहे हेॾे सॼी लेन पंहिंजी तूं नंढड़ा हेॾे उथी आहे हदीस में दे दो के वेझो अची विहारनि सॾे वेझो विहारे नाबीना शख्स आहे नाबीना माण्हू ॾिसी कोन सघंदो आहे प्रतापी सगुरे सभु शयूं ॾिसियूं पर ॿिया ॾिसां थो मुहबत मां उल्फत मां सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजो हथ अॻिते वधायो उन नंढड़े जे मथुरे ते घुमाए पियो मुंहं ते घुमाए पियो छाती ते घुमाए पियो फरमाए थो नंढड़ा सभिनी खे छॾ तूं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए अॼु मूं जाबिर पोड़े वटि कीअं आयो आहे हाणे तो नंढो पूजा करे ओ अल्लाह जे नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साथी जाबिर अॼु आऊं इन जे करे आयो आहियां तव्हां खां पुछा कयां नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजे ज़माने में जेको नबी करीम अलैहिस्सलाम हज कयो हो उन हज जे मौक़े ते तव्हां मदीने पाक में मौजूद हुयो अॼु नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजे हज जो वाक़ियो ॿुधायो हाणे उन माण्हू जी उहा ॻाल्हि ॿुधी उन नंढे जो इहो सुवाल ॿुधी सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला नो हज जो वाक़ियो ॿुधायो एॾी तफ़सील सां ॿुधायो अॼु मुस्लिम शरीफ जी अगरि वॾे में वॾी का हदीस आती आहे अलाए दुनिया के पैगाम दब ही तब शान नबी सही जे घराने जो अला ही तब शान मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत जो एॾा अज़मतन वारा साहबी सगोरा एॾिन वॾिन उम्रन वारा साहबी सगोरा पर यकीन जान जे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खानदान जो को ॿारड़ो बॻियां अची वेंदो त उनजी एॾी इज़त इस्मत सां पेश ईंदा हा अदा यकीन जान जेकर एड़ो को घराणो हालांकि मुसलमाननि जी दुनिया फैलजी वही किथे किथे अची पहुता हा केसरो किसरा ताईं रूम ताईं पर दा एड़ो को खानदान जो उन दौर में मुसलमाननि जे विच में उन खानदान जो एड़ो शान हुजे जेकर कुतुब तवारीख़ साम्हूं रखी करे ॾिसूं उन खानदान जे बचड़नि सां नंढनि सां वॾनि सां प्यार हुजे एतिरो त प्यार हुजे जो पोढ़ा प्या नंढड़ा ॿार कुलनि ते खयूं घुमाइनि एड़ो को उन्हनि जे विच में मक़बूल खानदान जवाब तो मिले इहो खानदान हो नबी सिंह जो घराणो पढ़ो न बुखारी शरीफ
किताब फदाइल सहाबा बाब मनाकिबिल हसन वल हुसैन रदियल्लाहु ताला अन्हुमा ये सब हदीस दी कर जुमलन ते गौर कयो। हजरत अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु ये समझो नबी करीम अलैहि सलाम का उम्र में सिर्फ 2 साल नंढा बरदीस मियां बजात जे जी उम्र में नंढा पर गड बींदा तो वडा लगदा। अच्छा वार गणा थिया दाढ़ी अच्छी थी मथे जा वार अच्छा थी। नबी सिंह अच्छा वार मुर्गी कोना हजरत अनस से दो नबी सिंह के अच्छा वार जे न रुगो इन कलमन वट वो वेतरा थोड़ा जो जेकना वेही करे गणिया त गणे वने 16 का वठी 20 ते हजरत अबू बकर जी दाढ़ी में मथे में काफी अच्छा वार ये समझो 60 साल की उम्र का मथे या मथो सजो अचो पर हदीस में चे तो इन जे बावजूद सा दिसन वारन डिठो मुसलमानों जो अमीरुल मोमिनीन यारे गारा ये समझो अबू बकरिन सय्यदुल अव्वलीन फिल आखिरीन बादन नबीयीन नबीयन का बो सजे खलकत जो सरबरा पर दिसन वारा दिसंदा नंडड़ो हसन कुल्हे ते त मदीने जी घटिन में भी खुले छा दिनन जो शान आ ऐं कॾो कॾो मोहब्बत में चवंदो हजरत अली बि गॾा जुमला अशार चवे जुमला तो पर लगभग अशार जेड़ा जेदो भी अभी शबीहुम मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस बिशबीहिम बिअलीन जेदो ही नंढो जो मुझे कुल्ले ते सवार आए त अली जो बचड़ो पर जी शक्लो शबात नबी सही सा मिलदी आ हला कने गौर कयो थी मदीने जो शहर हुजे मदीने जे शहर में हजरत अबू बकर जड़ो मानू हुजे रुगो मदीने जो अमीर कोने अदा मदीने जी इमारत बिने वटा अदा मक्के जी इमारत बिने वटा अदा दुनिया में जिथे जिथे मुसलमान रहंदा सबनी जो मीरा अछड़ी दाढ़ी आ बीबी आयशा जो अब्बो आ इन अजमतन हैसियतन वारो आ पर अदा मोहम्मद करीम अलैहि सलाम जे घराने जो शान हो दई यकीन जान मोहम्मद करीम अलैहि सलाम जे घराने जो 4 सालन जो 5 सालन जो बारलो हजरत अबू बकर जे कुल्ले ते सवार सुनो अबू बकर खयो करे घुमाए पियो ए दुनिया के पैगाम आ ही तब शान मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराने जो ये ने नुक्ते के अगते हलाइंदा से ना अल बैत जो घरानो उन जो शान वजो सजो मौजू ते विंदो